बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नासबी, खारजी, तहसबी, मौला अली जा दुश्मन ऐं बुग़्ज़ रखंदड़ या तनक़ीद कंदा आहिनि त अली इब्न अबी तालिब खे मुल्क फ़तह न कया ऐं हिननि वॾा मुल्क फ़तह कया हुआ। हाफ़िज़ो कमज़ोर आहे हिननि माण्हुनि जो। ॿियो क़दम तॾहिं खणिबो आहे जॾहिं पहिरियों क़दम खंयो वञे। पहिरीं फ़तह थियण खां पोइ ॿियूं फ़तहूं थींदियूं आहिनि। इहे मुल्क फ़तह बाद में थिया। बदर अवल फ़तह थी, उहद अवल फ़तह थी, ख़ैबर खंदक अवल फ़तह थी। उन्हनि जो फ़ातिह केरु आहे? फ़ातिह हुनैन केरु आहे? फ़ातिह जमल व नहरवान केरु आहे? बदर जी जंग 313 मुस्लमान, 1000 काफ़र, 70 काफ़र उन में क़तल थिया। नाला बि उन्हनि जा तारीख़ में मौजूदु आहिनि। 70 मां 35 काफ़र मौला अली जी तलवार जो खाज बणिया। मौला अली जी तलवार जे ज़रिए वासिले जहनम थिया। 70 मां 35 मौला अली क़तल कया। बाक़ी 30 में बाक़ी मुस्लमान बि गॾायो, 1000 मलाइक बि शामिल कयो। अली जी पहिरीं फ़तह बदर, इस्लाम जी पहिरीं जंग बदर। जेकॾहिं उते 313 पूरा थी वञनि त तीअं काॾहों ईरान, इराक, कादसिया, फ़लस्तीन ऐं ॿिया मुल्क फ़तह थियनि। हाफ़िज़ो कमज़ोर आहे। अली जूं पहिरियों ख़िदमतूं विसरी वियूं। अली जूं पहिरियों जंगियूं विसरी वियूं। पहिरियां जिहाद विसरी विया। ख़ैबर जो क़िलो विसरी वियो। अली फ़तह न करे हा त यहूदी बाक़ी मुस्लमाननि खे छा ज़िंदा छॾनि हा? खंदक जिते उमर बिन अब्दु वद खाई पार करे अची ऐं ऐलान कयईं त आहे केरु जेको मूं सां जंग करे? ऐं मुस्लमानो तव्हांजो ईमान आहे न? जेको काफ़र खे क़तल करे त काफ़र जहन्नम वेंदो। जेकॾहिं मुस्लमान क़तल थिए त जन्नत वेंदो। अचु मां तव्हांखे जन्नत थो मोकिलियां। खंदक जी जंग विसरी वई जिते रसूल फरमायो अली जी खंदक वारी ज़रबत हिकु ज़रबत सकलैन जी इबादत खां अफ़ज़ल आहे। जॾहिं सकलैन जी इबादत अली जे हिकु वार जो मुक़ाबिलो नथी करे सघे त 50-60 मुल्क फ़तह करणु कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? 50-60 मुल्क फ़तह करण ते हंबोछियूं हणण वारा अली जी हिकु ज़रबत जो ई मुक़ाबिलो नथा करे सघनि त बाक़ी अली जो पूरो 87 जंगियुनि जो जिहाद। रसूल ख़ुदा जे दौर में जेके जंगियूं थियूं सवाइ हिकु जंग में अली शिरकत न कई, पर उते बि जंग जी नौबत ई न आई। अॻी दुर पहुती ई कोन। रसूल अली खे मदीने में छॾियो वियो हुन जंग में, पर उहो जंग विड़ी ई न वई। बाक़ी समूरनि जंगियुनि जो हीरो सुपर सालार अलम बरदार अमीर अल मोमिनीन मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम, उहे जंगियूं विसरी वियूं, उहे फ़तहूं विसरी वियूं। ख़ैबर खंदक उहद बदर इहे फ़तह न थियनि हा। हुनैन बदर फ़तह न थिया त इहे बाक़ी मुल्क तव्हां कीअं फ़तह कयो हा? मुल्कनि जी फ़तह का वॾी ॻाल्हि न आहे। अली मुल्क फ़तह न कंदो, अली दिलियूं फ़तह कंदो आहे। हुक्मरानी मुल्कनि ते करणु आसान आहे, दिलनि ते हुक्मरानी करणु ॾुखी आहे। पर हिन ते तफ़सीली हाल अहिवाल किस्तवार थींदो रहंदो त फ़तुहा ते अर्ज़ी अहम ॻाल्हि आहे या दिलनि खे फ़तह करणु अलॻि ॻाल्हि आहे। या ही जेके मुल्क फ़तह कया विया कहिड़े शौक़ में, कहिड़े इश्क में? इस्लाम जो शौक़ु हुयो या माल गनीमत जो? या उहे छो फ़तह कया विया? उन्हनि मुल्कनि ते हमला जंगियूं छो कयूं? के पुरामन मुल्क, पुरामन माण्हू पंहिंजे मुल्क में वेठा रहिया, उन्हनि ते मथां हमला कयूं, उन्हनि जो औरतुनि खे कनीज़ूं बणाइण, मर्दनि खे ग़ुलाम बणाइण, इहो छो कयो? तफ़सील हाल अहिवाल त थींदा, पर हिकिड़े जुमिले में जेकॾहिं बाक़ी माण्हू क़िस्तूं ऐं न ॿुधे, हे क़िस्तवार सिलसिलो हलंदो मौला अली जे हवाले सां, ऐं मुख़ालिफ़ जेके इल्ज़ाम लॻाईंदा त अली मुल्क फ़तह न कया, असांजे बुज़ुर्गनि वॾा मुल्क फ़तह कया, सॼी दुनिया ते उन्हनि हुकूमत कई। जेकॾहिं को तफ़सीली वक़्तु न आहे माण्हुनि वटि, पर मुख़्तसर इहो त यज़ीद जी मोहबत में इहो जुमिलो चयो वियो आहे। तव्हां चवंदो हिन में यज़ीद जी मोहबत जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बिल्कुलु ॻाल्हि आहे। करबला जे वाक़िए खां पोइ तख़्त ते वेही यज़ीद छा चयो हो? काश अॼु मुंहिंजा बदर उहद वारा वॾा हुजनि हा,
जंग बदर में मारियल मुंहिंजा वॾा हुजनि हा ऐं अॼु मुंहिंजी शाबाश मूंखे चवनि हा यज़ीद शाबाश तो असांजो पलो वरितो बदिलो वरितो। हीउ सॼो किसो इहो ई आहे यज़ीद जा जेके वॾा बदर में क़तल थिया, अली जी तलवार जो खाज बणिया, उन्हनि जो यज़ीद ज़िक्र थो करे। यज़ीद जा नाना चाचा मामा, यज़ीद जी ॾाॾी जो पीउ, हे जेके क़तल थिया न बदर में अली जे हथां, पोइ यज़ीद जंहिंजो ऐलान पियो करे तख़्त ते वेही करबला खां पोइ त मां अली उनजो औलाद खां बदिलो वठी छॾियो पंहिंजे वॾनि जो। हे उहो ई फ़िकिर फ़लसफ़ो यज़ीद वारो थो हले त अली मुल्क फ़तह न कया ऐं असां वारनि मुल्क फ़तह कया। इहा यज़ीदी सोच अञा ताईं थी हले, जेके ऐलान पियो करे त वॾनि जो ॾुखु हुयो यज़ीद खे त अॼु मुंहिंजा वॾा हुजनि हा त वॾो ख़ुशि थियनि हा। उहे त काफ़र हुया, उहो त कुफर ते क़तल थिया, त यज़ीद उन्हनि खे यादि थो करे इस्लामी हुकुमरान ऐं ख़लीफ़े जी हैसियत में ऐं पाण खे मुस्लमान बि थो चवराए। इहा ई सोच हलंदी थी अचे त अली मुल्क फ़तह न कया, अली दिलियूं फ़तह कयूं, अली जी हुकूमत दिलनि ते आहे। बदर में जे अली फ़ातह न हुजे, अली जी तलवार न हुजे हा त छा इहे मुस्लमान कादसिया ताईं, स्पेन ताईं, मिस्र ताईं, छा दुनिया ताईं पहुची सघनि हा? इहो अली जे तलवार जे, अली जे ज़ुल्फ़कार जे सदके में त इहे मुल्क फ़तह थिया। जो अली जेके जंगियूं फ़तह कयूं, ख़ैबर खंदक फ़तह कई, उहा विसरी वई। हाफ़िज़ो कमज़ोर आहे, पहिरियों क़दम विसरी वियो, ॿियो यादि आयो। ॿियो क़दम खणिबो ई तॾहिं जॾहिं पहिरियों क़दम खणिबो आहे। पहिरियों क़दम कहिड़ो आहे? इस्लामी जिहाद जो, इस्लामी जंगियुनि जो। पर रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली खे उहो तमग़ो एज़ाज़ सर्टिफिकेट ॾेई छॾियो जो मुल्क फ़तह करण खां हैसियत ई नथा रखनि। ज़रबत अलियन फ़ी यौमल खंदक अफ़ज़लो मिन इबादत सकलैन, सकलैन हे दुनिया बि, अॻी दुनिया बि, मलाइक बि उन में, फ़रिश्ता नबी बि उन में, औलिया बि उन में, मुस्लमान मोमिन बि उन में, सभिनी जूं इबादतूं हिकिड़े पासे, अली इब्न अबी तालिब जी हिकु ज़रबत ॿिए पासे। उन हिकु ज़रब जो मुक़ाबिलो नथा करे सघनि, हिकु वार मुक़ाबिलो नथा करे सघनि, त अली जी शख़्सियत जो कहिड़ो मुक़ाबिलो करे सघंदा। ऐं जिहाद, इहो अली जे जिहाद जो हिकिड़ो सेकंड आहे। हिकु ज़रब यानी हिते तलवार आई, हिते हली वई, इब्न अब्दुअद फिन्नार चयो, रसूल चयो ज़रबत अलियन फ़ी यौमल खंदक अफ़ज़लो मिन इबादत सकलैन। अली जे जिहाद जो हिकिड़े मिंट जो मंज़र आहे। अली जे जिहाद बदर, उहद, खंदक, ख़ैबर खां अलावा रुगो हिकु ज़रब जेकी आहे उहा सकलैन जी इबादत खां अफ़ज़ल आहे। त अली जो पूरो जिहाद छा हूंदो, अली जा रोज़ा छा हूंदा, अली जूं निमाज़ूं छा हूंदियूं, अली जूं ज़कात छा हूंदी, अली जूं ख़ैरो ख़ैरात छा हूंदो, अली जी पंहिंजी ज़िंदगी छा हूंदी। अली जी हिकु ज़रब सां तव्हां मुक़ाबिलो नथा करे सघो। मुल्कनि जी फ़तहनि जी ॻाल्हि था कयो त फलाणे फलाणे हेतिरा मुल्क फ़तह कया, अली न कया। अली जी तव्हां ज़रब सां ई मुक़ाबिलो नथा करे सघो त मुल्कनि जी फ़तह जी कहिड़ी ॻाल्हि था कयो। ऐं बाद में सिलसिलो इंशाअल्लाह जारी रहंदो ऐं ॿी क़िस्त जो इंतज़ारु कजो। ॿी क़िस्त बि जल्द इंशाअल्लाह अची वेंदी। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।